बिटशाह में पाकिस्तान खास के लिए इतिहाद जो सालियानो यौम तासीस प्रोग्राम मुनक़द कियो वियो, जंहिंमें इतिहाद जे मरकज़ी चेयरमैन सराय नियाज़ हुसैन खास के लिए, वाइस चेयरमैन याकूब खास के लिए, सरदार अयाज मेमन, अनवर खास के लिए, फैज खास के लिए, मंजूर खास के लिए, एडवोकेट खुदाबख्श खास के लिए, सीनियर सहाफ़ी बाबू जीएम खास के लिए समेत वॾी तादाद में अॻवान ऐं बिरादरी जे माण्हुनि शिरकत कई। तकरीब में यौम शह तासीस जो केक काटे तकरीब जो आगाज़ कयो। उन मौके ते अॻवाननि खिताब कंदे चयो त हालाणी भरिसां बेदर्दी सां क़त्ल कयल खास कली बिरादरी जे नौजवाननि जे कातिलनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो करियूं था। असां पुरअमन तरीक़े सां सिंध जे हक़नि लाइ जदोजहद करे रहिया आहियूं। उन चयो त बिरादरी जा माण्हू पंहिंजनि ॿारनि खे तालीम ॾियारीनि। तालीम खां बग़ैर ख़ास कली क़बीलो तरक़ी करे न सघंदो। इतिहाद जे ख़ास कली बिरादरी खे मान मिली रहियो आहे। बिरादरी जा जंहिं बि सियासी पार्टियुनि सां तालुक़ रखनि था, उन्हनि पार्टियुनि में मक़ामी सतह थींदड़ चूंडनि में भरपूर हिस्सो वठनि। इतिहाद बल्दियाती इलाइक़नि में भरपूर हिस्सो वठण जो फ़ैसिलो कयो आहे। बिटशाह जी नगरी खे तालुक़े जो दर्जो ॾियारण लाइ करारदाद मंज़ूर कई वई। उन ई मौके ते पाक टीवी न्यूज़ सां अॻवाननि ॻाल्हाईंदे चयो त सभ खां पहिरीं अवां दोस्तनि जी महिरबानी। ऐं पहिरीं त इहे शइ खे अव्हांखे ॿुधाईंदो हलां त ऐं जेके हींअर नौशहरो फेरोज़ में ख़ासि कली क़त्ल थिया आहिनि ऐं ज़िले सदर जे हैसियत में उनजी मज़म्मत थो कयां ऐं गॾोगॾु इहो मुतालबो थो कयां त उन्हनि कातिलनि खे फौरन गिरफ़्तार कयो वञे। हाणे अचूं था पाकिस्तान ख़ासि कली इतिहाद जे शहें यौम तासीस ते, जेको हींअर मल्हाइजी चुको आहे ऐं असां हिन वक़्तु पिंडाल में बीठा आहियूं। ऐं गुज़िरियल भेट खां हीउ जेको शहों यौम तासीस आहे, पाकिस्तान ख़ासि कली इतिहाद छहों यौम तासीस अॼु मल्हायो। उन यौम तासीस में जेको असां प्रोग्राम खणी आया आहियूं अमन ऐं भाईचारे जो, ऐं ॿियो हिकिड़ो हितां जे तालुके जो इशू हो, उहो बि असां हिते रिज़ॉल्व थियो। इंशाअल्लाह ताला रिज़ॉल्व थींदो। माण्हुनि हथ मथे करे बिटशाह जी नगरी जे लाइ तालुके जो मुतालबो कयो आहे। इंशाअल्लाह उहो थींदो अॻिते हली। ऐं रही ॻाल्हि इहा त असांजो हे जेको ख़ासि कली इतिहाद आहे सोशल वर्क ऐं सोशल कम में असां जेको आहे सो हे इतिहाद उन जे करे ठाहियो आहे। तइलीम जे हवाले सां असां कोशिशि कंदा आहियूं। में यकीन थो रखे इंसानी जो दर्स ॾेई रहियो आहे। कल के ख़ुदा जी ख़िदमत करणु खपे। हे जेके मुनाफ़िक माण्हू आहिनि, शरपसंद आहिनि, शैतानगिरी कनि था, दहशतगर्दी कनि था, असां हिननि जी सख़्तु मज़म्मत था कयूं। पुरअमन तरीक़े सां पंहिंजे कबीलाई हिननि जहिड़नि खे ख़तमु कराईंदासीं ऐं जदोजहद जारी रखंदासीं। ज़ालिमनि खे केतिरे किरदार ताईं पहुचाईंदासीं। कराची जंहिं तरीक़े सां शऊर जो सबूत ॾिनो आहे, इहो पाकिस्तान ख़ासि करे इतिहाद जे लाइ रेड जी हॾी आहे। पाकिस्तान ख़ासि करे इतिहाद कराची जे अंदरि जेतिरे सां मुनज़म आहे, इहो हुनजो हक़ आहे, उहो पंहिंजो फ़र्ज़ु निभाए रहियो आहे। छो त पाकिस्तान ख़ासि करे इतिहाद जे करे ई कराची जे अंदरि जदोजहद आहे ऐं इंशाअल्लाह इहा जदोजहद क़ाइमु ऐं दाइमु रहंदी। प्रोग्राम पाकिस्तान ख़ासि कली इतिहाद जो छहें यौम तासीस जे हवाले सां आहे, जेको असां पाकिस्तान ख़ासि कली इतिहाद जे वर्करनि, उहिदेदारनि, ख़ासि करे ख़ासि कलियुनि लाइ कंहिं ईद खां घटि कोन्हे। छाकाणि असां शुरूआत बि असांजी हितां थी बिटशाह खां, ऐं असां इंतिहाई ख़ुशी आहे पंहिंजे पाकिस्तान ख़ासि करे इतिहाद जे जेको असां बिटशाह जी नगरी में छहों यौम तासीस मल्हाए रहिया आहियूं। सभिनी दोस्तनि जी महिरबानी ऐं इंशाअल्लाह असां मल्हाईंदा रहंदासीं। हर साल मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते थींदा रहंदो आहे। हिन वारे असां बिटशाह में रखियो आहे आईंदा। न माशाल्लाह तव्हां पाण ॾिसो पिया, पहिरीं त पंडाल में भेण जी जॻह कोन्हे, भेण त पंहिंजी जाइ ते, पर भेण जी बि जॻह कोन्हे। मतिलबु ॾींहों ॾींहुं असांजे पाकिस्तान ख़ासि इतिहाद में इज़ाफ़ो पियो अचे। इंशाअल्लाह अॻे वरी तव्हां ईंदो त इंशाअल्लाह अञा वधीक तव्हांखे महसूसु थींदो। अॼु जेके चेयरमैन ॻाल्हायो उहा असांजी तर्जुमानी आहे ऐं हिकिड़ी सिंधी क़ौम जी, ऐं उन लाइ असां इहे ई चवंदासीं त बहितरीनु तर्जुमानी कई आहे। असांजी बिरादरी सां जेके ज़ुल्म ज़्यादतियूं आहिनि, जेके असां काज़ी अमन जो मिसाल ॾिनई, इहे बि हक़ीक़तूं आहिनि। पर असां हिकु लिखियल पढ़ियल कबीले सां वास्तो रखंदड़ आहियूं। असां जेको जेका घरू जंग या ही कबीलाई जहिड़ा नथा चाहियूं। असां चाहियूं था परअमन नमूने ऐं अहिड़नि इशूअनि खे हल करियूं, ऐं इहो ई असांजो मक़सदु आहे। तालीम हासिलु करणु असांजी बिरादरी जो या इन जे जेके बि असांखे वॾनि जूं हिदायतूं आहिनि। ऐं मज़लूम अॼु भिटाई जी दरगाह ते गॾु थी ऐं भिटाई खे पंहिंजा दर्द ऐं तकलीफ़ हुननि ॿुधाई आहे। ऐं मुंहिंजो ही ईमान आहे, भिटाई असांजो दर्द ऐं आवाज़ु असांजा ज़ुल्म जेको थिए पियो उहो ॿुधे पियो ऐं उहो वधाईंदो। अलाह ताला वटि असांजी वकालत कंदो। इंशाअल्लाह असां पंहिंजे जेके असांजा ज़ुल्म था थियनि, ज़्यादतियूं थियनि, असांजा राइट आहिनि, असां जेको हक़ लड़ूं था, इंशाअल्लाह असां पंहिंजे जिदोजहद जे ज़रिए सां वठंदासीं।
न छो त हिन वटां ईअं इज़त सां ॾियणो न आहे असां पंहिंजी ज़रिए सां